अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हाज़िर आहियूं वरी हिकु नए टॉपिक सां। उनजो नालो आहे अदब ते जेके लिखियल किताब आहिनि। त SST हवाले सां जनरल कैटेगरी जे हिसाब सां इहे असां कुझु अवां जे लाइ ईअं खणी चइजे त मेन क्वेश्चन जेके आहिनि अवां सां शेयर कजनि था। त ॻाल्हियूं किताबनि जूं, माण्हूअ जो भाग, मुठ मुठ मोतियनि जी, इहे टई बुक मोहम्मद इब्राहिम जोए जा लिखियल आहिनि। इहे किताब जेके आहिनि अदब ते लिखियल आहिनि। त सिंधी जे हवाले सां जेका आहे असां अवां सां शेयर कयूं पिया नॉलेज। रती जी रहाण कंहिंजो लिखियल आहे बुक, अली नवाज़ वफ़ाई। सिंध जी अदबी तारीख़, खान बहादुर अलहाज ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। नेठि छा कजे अदब ते लिखियल बुक कंहिंजो आहे, लियो टॉल्स्टॉय। ॻाल्हियूं किताबनि जूं, इहो बि साॻे लियो टॉल्स्टॉय जो लिखियल आहे। रिहाण जेम्स सैद जो लिखियल आहे। ख़त ॿिनि अदीबनि जा, जामी चांड जो लिखियल आहे। आख़िरी किताब कंहिंजो लिखियल आहे, तारिक अशरफ जो लिखियल आहे। वफ़ाई जा ख़त, अली नवाज़ वफ़ाई जो लिखियल आहे। सदा गुलाब, लालचंद अमर मिल जो लिखियल आहे। ख़त ॿिनि उस्तादनि जा, मोहम्मद इब्राहिम जोए जो लिखियल आहे। लताइफ़ अल तवाइफ़, अदब ते बुक कंहिंजो लिखियल आहे, मिर्ज़ा कलीज बेग। सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़, डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जो लिखियल आहे। त उमेदु आहे तव्हां दोस्तनि जी मालूमात में इज़ाफ़ो ईंदो ऐं तव्हांजी तयारी जेका बहितर नमूने सां थी सघंदी SST जनरल कैटेगरी जे हवाले सां। वरी इंशाअल्लाह मिलंदासीं नए कंहिं टॉपिक सां।